तार बाबर कान बाबा मुझे अर्ज आहे तार बाबर कान बाबा मुझी ध्यानी घूमते तव्हांजे घोट में बाबा मुझी खुदा कहानी मदद कर अज ताईं असांजे ॻोठ में कॾहिं बि न आहे हुकुम खां सवा पखी भी पर न हिड़ंदो तुझी नंढी काॾे बि कोन्हे इहो त सा बाबर जो वाइदो आहे ज़मीन तुंहिंजी आसमान ते हुजे पर तो वटि ज़रूरु बाबर खे मोड़ा वधाईंदो मदीने वारो भलाई कंदो छो त वर्ष माण्हू दुश्मन खे मां सीने से लाईंदो आहियां बेघर दुश्मन खे मां कुत्ते जी मौत मारींदो आहियां अनवर तूं परेशान न थी जाए नंढड़ी ॻोल्हे वठंदासीं तार तव्हां असांजा माई बाप हो बाबा तव्हां असांजा वॾा हो तव्हां में इहे ई उमेदूं आहिनि भोतारा वॾा छो त मां दिले दुश्मन खे सीने सां लाहींदो आहियां बेग़ैरत खे मां कुत्ते जी मौत मारींदो आहियां जलाल खान जो फोन आहे शेर अली मां जलाल खान ॻाल्हायां थो जेको कमु तोखे ॾसियां थो उहो कमु हाणे जो हाणे वञी कर जलाल खान जी फोन हुई यो कम करणो भी अथव हुकुम आहे सरदार तुझो पर असां परवाह न खणंदासीं जलाल खान असांजे वॾे कमनि में ईंदो आहे पुलिस जे हुन मसलनि में जलाल खान जो असां साथ ज़रूरी ॾींदासीं इहा ॻाल्हि आहे त हुकुम आहे पोइ तव्हां फिफड़ था कढी ॾिजऊं जीअं हुकुम आहे सरदार जीअं तुंहिंजो तीअं कंदासीं हलो संगत जो इंतजार आहे कंदारा असां वारो यार दोस्त न आहे शेर अली वो अॼु असांजे बंगले में अचे थो उहो अस्सलाम वालेकुम शेर अली तोखे जेको मां कमु ॾिनो उहो कमु थियो त कोशिशि करे ठिकाणा मटाईंदो करे सूबेदार बशीर मुल्क में ॻोल्हींदो थो अथई होशियारीअ सां रहजांइ ऐं इहा ॻाल्हि मुंहिंजे अदा वॾे सां बि न कजांइ कॾहिं बि न सम्झा की उहो कमु ओके थी वियो आहे टिकाणा बि बदिलायूं था सूबेदार बशीर शाह असांजो नालो बि शेर अली आहे शेर अली ॻोल्हींदो वधे सॼी उमिरि न ॻोल्हे सघंदो साईं छोकिरी चुप करे ई कोन थी जंग ॾिसी रहंदो परेशान थी वञे अहिड़ी का जाइ अहिड़ो को बंगलो ॾियो त उन में अची रहियूं कंदार ऐं जेको शेर अली पैसा घुरई न शेर अली खे पैसा ॾे शेर अली थोरो होशियारीअ सां ऐं दिलबर ऐं हैदर उहो बि छोकिरीअ जे ॻोल्हण जे कढ थी त अहिड़े ठिकाणे ते रहो जिते हुननि खे पतो ई न पए कंदड़ वञी हिनखे पैसा ॾे हज़ूर भूतार सही मां हाणे जो हाणे पैसा ॾियां अच शेर अली साईं दिलबर हुजे या माण्हू हैदर हुजे जेके साम्हूं आयो सो न बचंदो तोखे ख़बर आहे शेर अली जलाल खान जो वेर कारियर ते पेर आहे कारियर ते
हैदर कल अदा चे पियो कि तू पुलिस वारनि खे पैसा ॾिना हुया मूंखे ॿुधा तू घणा पैसा ॾिना हुया उहे मां तोखे लोटाईंदमि चरी आई जा तुंहिंजो मुंहिंजो हिसाब कॾहिं थियो जो कुझु बि मुंहिंजो आहे उहो तुंहिंजो आहे ऐं असांजो कोई हिसाब न आहे हैदर मां त तोसां नंढपण सां प्यार कंदी आहियां पर मां 12 ॾींहं जी अनपढ़ छोकिरी ऐं तू पढ़ियल लिखियल छोकिरो मां त कॾहिं सोचियो न हुयो त तूं मूंसां प्यार कंदे न चरी प्यार जेको आहे न अमीरी न ग़रीबी न ज़ात पात न ॾिसंदो आहे जंहिं ते दिलि हीअ अची वञे उनखे पंहिंजे दिलि जो महिमान बणाईंदो आहे मां हाणे वञी अदा खे शिकायत थी कयां तुंहिंजी न असांखे न चवंदा पोइ तूं मूंसां हिकिड़ो वाइदो कर तूं अॼु खां पोइ हिन गंदी चीज़ खे हथ में न लाईंदे हल न पींदमि पर मुंहिंजी बि हिकिड़ी शर्त आहे कहिड़ी शर्त ॿुधाए न बाबा ही वटि पंहिंजा सिंगरेट पाण पी मां तोखे कॾहिं बि न जलदसि तूं मुंहिंजी शर्त मां हाणे चलो ठीकु आहे अगरि मूंखे तुंहिंजी शर्त पूरी मंज़ूर आहे पर तूं हे सिगरेट न पी अॼु खां पोइ जे तोखे मुंहिंजी शर्त मंज़ूर आहे अॼु खां पोइ सिगरेट चलायां ठीकु आहे हैदर मां त अञा ही ॻाल्हि अदा अनवर खे बि कोन ॿुधाई आहे जेकर ॿुधाईंदमि त वॾो झेड़ो थी वेंदो ऐं ॻोठ में असां सभिनीनि जी बदनामी बि थी वेंदी कहिड़ी ॻाल्हि आहे सोनी मूंखे ॿुधाए मूंखे परेशानी थी हैदर मां जॾहिं बि घर खां कमकार खां ॿाहिरि निकिरंदी हुयसि त वॾेरो जलाल ख़ान मुंहिंजो रस्तो रोकंदो हुयो ऐं हर दफ़े हुन खां बचंदी मां पंहिंजी ऐं पंहिंजे भाउ जी इज़त बचाईंदी हुयसि तोखे ख़बर आहे वॾेरो जलाल ख़ान न बदिलो वठण जे लाइ कुझु न कुझु करे सघे थो ऐं मूंखे इहो लॻे थो त तानिया हा सोनी मूंखे इहो जलाल जेको आहे न मूंखे इहो कुझु टरड़ो लॻंदो आहे ॿिया ॿाहिरि जा कुझु ठीकु आहिनि पर मां कुझु ॾींहंनि में जांच कयां जे इहा ॻाल्हि सच आहे त जलाल मुंहिंजे हथां न बचंदो हैदर तोखे मुंहिंजे प्यार जी कसम अदा अनवर खे ऐं अदा दिलबर खे इहा ॻाल्हि ख़बर न पए न चरी इहा ॻाल्हि हिते ई मरी वई बाक़ी जलाल ऐं हैदर जी हाणे ख़बर पवंदी हैदर जज़्बात न थी पहिरियां इहा जांच कर तानिया हुन वटि आहे छा न तानिया हिन वटि हूंदी त जलाल ख़ान ख़तमु ॾिसंदे जो न आहे जेको तोसां बदतमीज़ कई आहे हिन जो बदिलो त मां ज़रूरु वठंदुमि हैदर मुंहिंजी जान तूं मुंहिंजे करे पंहिंजी जान ख़तरे में न विझजां मूंखे कुझु न थींदो तुंहिंजी प्यार जी ताक़त मूंसां गॾु आहे ऐं तूं दुआ कर हैदर मुंहिंजी हयाती बि अलाह साईं तोखे ॾे न सोणी तुंहिंजो मुंहिंजो जीअण मरण गॾु हूंदो दिलबर रे ना हैदर देव दिलबर रे ना जेकर तव्हां सभिनी खे ख़बर बि आहे त तानिया वॾेरे जलाल ख़ान वटि आहे त पोइ हिन ॻाल्हि में देर छा जी उहे बि मां तानिया खां बग़ैर नथी रही सघां अदा वञो तानिया खे वठी अचो आदि पर मूंसां हे ॿ शींहं साणनि शींहं जलाल ख़ान त छा पर मां ॿार बि पाले ॾेखारींदोमांसि जेको मुंहिंजे भेण खे अगवा करे छॾियो अथई इहो बंगलो ई सॼो मां तोड़ करे न छॾियुमि न त अनवर मुंहिंजो नालो न रखजांइ तूं हाणे हाव न लाइ हाणे असांखे सॼी ख़बर पई चुकी आहे जलाल ख़ान त छा जलाल ख़ान जो पूरो खानदान ख़तमु कंदासीं छो त मुंहिंजो नालो दिलबर आहे दिलबर अदा दिलबर अॼु असां तानिया खे घर वठी ईंदासीं हिन में असांजी जान बि हली वई न त को फिकर न आहे तानिया आज घर ज़रूरु ईंदी मां त कर अलाह साईं ख़ैर कंदी अहिड़ियूं ॻाल्हियूं न कर इंशाअल्लाह मुंहिंजी भेण तानिया ज़ालिमनि जी क़ैद मां जल्द निकिरी ईंदी हा मुंहिंजा भाउ तूं परेशान न थी नंढीअ खे जल्दीअ में आज़ादु कराइणो आहे ऐं पोइ मां तुंहिंजे हिन मथे ते मोड़ ॾिसणु थो चाहियां तुंहिंजी शादीअ जो बि सायो करिणो आहे मूंखे तुंहिंजी दुआऊं मूंसां गॾु आहिनि हाणे ई वञी तुंहिंजी भेण खे वठी थो अचां अचो मां साथ त देरि छा जी आहे अचो
सूबेदार साहब छा कोई बाबा तानी आ जो बाबा जात हले भाई जात तो ममता है इंशाल्लाह ताला सूबेदार साहब सिर्फ़ु ख़ाली कुर्सीअ ते वेहण सां कुझु बि कोन थींदो आहे बाबा। असांजी नंढड़ी गुम थियल आहे, जांच कयो, असांजी नंढड़ी जेको आहे वापसि कराए ॾियो। क्यों असां को जादूगर न आहियूं न असां को जिन न को मलाइक आहियूं, असां बि तव्हां वांगुरु इंसान आहियूं। कोशिशि कयूं था पिया, जांच कयूं था पिया, मिली वेंदी। असां बि नंढा बच्चा आहिनि, मिली वेंदी, असां बि कोशिशि कयूं ॾींदासीं। दादा तव्हांजो कंहिंमें शक तव्हां नाला ॾियो, एफआईआर दाख़िल कयूं था पिया। हा हा त करे फायर नालो मां थो ॾियां। नाला ॾे, हिकिड़े कलाक में अरेस्ट करे ॾियाईंदोमांइ। जलाल ख़ान। छा छा ॿीहर ॿुधाए? जलाल ख़ान चवां त थो। छा थियो अथई? दिलबर 11,000 में हथ तो विझई, सोची सम्झी जांच करे पोइ नालो ॿुधायो। सुभाणे तव्हांजे गोड़दारीअ ज़माने में हलणो बि अथव। वॾा जेको असां तव्हांखे चयो आहे तव्हां उन ते अमल कयो, बाक़ी असां पाण ई मोड़ींदासीं जेको कुझु थियो। खैर सां अचण दियो बाबा, हा साईं कर था। खैर सां अचण दियो बची साहब। बाबर बोतार तव्हांखे ख़बर आहे ताने छोकिरी गुम थी वई आहे, सिलसिले में आयासीं। बोतार साईं जलाल जो नालो अन वारा एफआईआर में ॾिनो आहे। चरियो आहे छा अनवरी कोन कंदो? अनवर में अहिड़ो दम जेको आहे त थाणे में असांजो नालो ॾिराई जलाल ख़ान जो, छो जो हुनखे ख़बर न आहे जलाल जो वेर कारीअर ते पेरा कारीअर ते। उतार साईं इहो कमु हैदर ऐं दिलबर जो आहे साईं। दिलबर खे हैदर खे पर साईं मां पंहिंजे कानून जे हथां मजबूर आहियां। सूबेदार साहब तव्हांजी मिठाई 5 लख काफ़ी आहे केस जे लाइ? साईं बशीर कॾहिं बि पैसनि में न विकाबो। जा 6 लख केस 10 लख वठो, कम खे हिते ख़तमु करे छॾियो। उतार साईं तव्हांजे हद में रहूं था, तव्हां रहणो आहे कीअं चवंदो हाज़िर वेठा आहियूं। अदा साईं अनवर जे लाइ कुझु न कुझु सोचणो पवंदो। जलाल तोखे त ख़बर आहे न, मुसलमान दुश्मन खे सीने सां लाहींदा आहियूं, हर दुश्मन खे कुते जी मौत लाहींदा आहियूं। तूं पंहिंजे मौत खे दावत ॾे थो, तानिया असां वटि कोन्हे। तानिया तव्हां वटि आहे कोन्हे असां वटि तानिया। तानिया हिते आहे, असां तव्हां वटि 2 घंटनि लाइ तानिया खे हिते रखियो आहे। कोन्हे तानिया। मां चवां थो हथ कढ, न छॾींदो मां मां चवां थो 1000 ॼणो बि अची वेंदो न, हिते 1000 ॼणनि सां अकेलो विड़ी करे बि तानिया कयो। तानिया तव्हां वटि आहे, परेशान मां चवां थो। चङो थियो जो असां तानिया हिननि खां अॻ में कढी छॾीसीं, ख़ालद जे हवाले करे छॾी। हा दा भलो थियो कढी छॾिया। तानिया 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 निकालिए तानिया ले तानिया ये निकालिए तानिया से। खून थी पियो आहे। सूबेदार पोइ असां लाइ को हुकुम? मूंखे लॻे थो इहो खून तव्हां करायो। असां करायो आहे। पोइ सबूत? साहब जेके मुजरिम आहिनि उन्हनि ताईं पहुची न सघो, बाक़ी ग़रीबनि ते भॻा बीठा आहियो। सूबेदार साहब असां पाण ग़रीब आहियूं, बताऊं था सॼो ॾींहुं लिखंदा, असांखे इहे धमकियूं यार न ॾे। सूबेदार
बिना सबूत जे कानून कुझु बि नथो करे सघे। जॾहिं असांजो सबूत तुंहिंजे हथ अचे न पोइ हलियो अचिजांइ, तुंहिंजे लाइ दरवाज़ा खुलियल आहिनि। दिल भर है तो तैयार रह जाए। जल्द कान जल्द तूं जूं ॿाहूं हथकड़ीअ में हूंदियूं, दिल भर तयारु रहिजांइ। तूं पंहिंजी कोशिशि कर ऐं असांखे तानिया ॻोल्हणी आहे। हैदर पराई बाह में छो तो हथ साड़े। सूबेदार बशीर, तूं अलाए छा थो चवणु चाहीं? तुंहिंजे मन जो मूंखे मतिलबी ॻाल्हि सम्झ में नथी अचे। मासा त अनवर अदा हज़ारे तव्हां ख़ामोश थियो। मां ऑफिसर जी ॻाल्हि सभु सम्झां पियो त हुनजो मक़सदु छा आहे। खालसा वारा बि अञा ताणी न आया आहिनि। हाणे त शेर अली ॾे मूंखे वञिणो पवंदो। वञा थो हाणे शेर अली जे हथ में ॾियां थो छोकिरी बाबा। हाणे जलाल ॼाणे शेर अली ॼाणे। शेर अली बि हाणे हिते ई हूंदो। बसि ॾिसांसि थो मां बि छोकिरी त मूंखे पुॼाइणी आहे न बाबा। अस्सलाम वालेकुम। छोकिरी जलाल खान जे चवण ते जेका अगवा करे आया। जी जी वरा इहा ई आहे। छोकिरी त चुप करे ई नथी। असांखे त सफ़ा बेज़ार करे छॾींदे। पैसो आहे कोन सफ़ा, असां छा कयूं? हे त पोइ सरासर ज़ुल्म आहे सरदार। जलाल खान जी बि ख़बर त नथी पए। जे ख़बर हुजे असांखे एतिरी छोकिरी मासूम आहे त असां इहो ज़ुल्म कयूं ई न संगत। छा थियो तानिया जो? ॿुधाए छो नथा? पूरी संगत जांच कई आहे। हेॾां होॾां घुमिया फिरिया ॾाढो आहियूं, किथे बि पतो कोन पियो। आख़िर में थाणे ते इतलाह ॾेई आया आहियूं। सूबेदार बशीर अहमद बि सचाई कोन पियो ॾेखारे। पुलिस सां जज़्बात में कमु न आहे वठिबो। थधे सीने सां पुलिस मां कमु वठिबो आहे। जज़्बाती थियण सां किथे छोकिरी तानिया खे नुक़सानु न थिए। भाॼाई मां अञा जज़्बाती न थियां। एनसी करण खां पहिरियों ॻोल्हा खां पहिरियों अॻ में ई हीअं पियो करे। हिते हिते हीअं हीअं अॻ में लालच। असां पढ़िया लिखिया आहियूं, कुझु सम्झंदा ई न आहियूं असां। त मुंहिंजा भाउ हिते तुंहिंजो ॿाहिरि मुल्क न आहे, हीउ पाकिस्तान आहे। पाकिस्तान हिते पैसे खां सवाइ कुझु बि कोन थींदो आहे। हलो हलो बिड़ो न हाणे तव्हां वियो त मां तव्हांजे लाइ पाणी खणी अचां। दिमाग़ ख़राबु कयो अथव। यार वञी वॾे जलाल खान खे थो चवां, मुंहिंजी भेण मूंखे ॾिसी ॾेखारियो। हे मुंहिंजा रब, कर को भलाई। भुतार जलाल खान हे माशाल्लाह ज़मीन बा भली आहे। सभु ॾिस माशाल्लाह एॾा एॾा ज़मीन लॻा पिया आहिनि। माशा भुतार सही कमदार, इहो जेको ज़मीन जो तूं नेकी थो करे एॾो ख़ासि त कोन थियो आहे। इहो कहिड़ो तकिड़ो तकिड़ो हमरा अचे थो? ऐसा इहो असां वारो ॻोठ वारो भाउ अनवर आहे। अनवर जलाल खान बाबल साईं, मां हर घर ॻोल्हियो आहे, हर शहर ॻोल्हियो आहे, मुंहिंजी भेण तानिया नथी लभे। ख़ुदा जे वास्ते मुंहिंजी मदद कयो, मुंहिंजी ॻोल्हाइण में हेल्प कयो बाबल साईं। तानिया मूं वटि आहे, पर उनजी तोखे क़ीमत चुकाइणी पवंदी। क़ीमत जलाल खान मुंहिंजी जान वठ, भले मूंखे गोली हण, मूंखे पंहिंजी भेण
मूंखे पंहिंजी तानिया मोटाए रे जलाल खान। तुंहिंजी जान न तुंहिंजो साह खपे ऐं सुहिणी मां वटि पुॼाए वञ ऐं भेण पंहिंजी तानिया वठी वञ। छो जो तोखे ख़बर आहे जलाल खान जो वेर कारीअर ते पैर थी कारीअर ते। वॾो जलाल खान कई छा थो? वॾा जलाल खान असांजी ग़रीब जी इज़त कर बाबा। अलाह ॾिसे न त कब्र में बि जाइ कोन मिलंदी। तोखे ख़बर आहे न जलाल खान जो वेर कारीअर ते पैर थी कारीअर ते। हे जिंदा न हुजण खपे खत्म करे छॾियो। छो जो तोखे ख़बर आहे जलाल खान जो वेर कारीअर ते पैर आहे कारीअर ते। खत्म कयो साईं। न बचे तो वॾा। मासा तनवर जी छा जी तुंहिंजो हाल ताईं कयो आहे ॿुधाए मूंखे। मासा दिलबर मासा हैदर जलाल खान बामा खे धकियूं आहिनि। अॼु त पंहिंजे मुंहं सां चई त तानिया मां वटि आहे ऐं मूंखे एतिरो बि चई तानिया तव्हांखे तॾहिं ॾींदुमि तव्हां जॾहिं सोणी जो हथु मूंखे ॾींदव। मासा असां त जलाल खान अॼु पंहिंजी मौत खे दावत ॾिनी आहे। अदा दिलबर अॼु हथियार खणण जो ॾींहुं आहे। जलाल 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 इन सुठो न आहे कयो। शायदि हिनखे ख़बर न आहे त दिलबर जी दहशत चङनि भलनि खे टांडा ॾींदी आहे टांडा। अचो दिलबर अॼु न वेंदे। तोखे ख़बर आहे जलाल खान जो वेर कारीअर ते पैर थी कारीअर ते। न वेंदे। न्याणनि जा दुश्मन सिंधु धरती जा दुश्मन। अरे तू मौसूम ॿार जो अगवा करे। शायदि तोखे ख़बर न आहे त दिलावर खान जी दहशत ई काफ़ी आहे। असांजो गोतार केॾो न केॾो भलो आहे। अटई थी गोली हाणे पाण होशियार थी जाए। अड़े दिलबर बनण लाइ तयार थी वञ। सूबेदार बशीर तो में या उम्मीद कौन हुई? उहा पुलिस वारी लॻे ॾेखाई थी न। पुलिस वारो फिपड़ न गोश्त पुलिस वारो न दोस्त। पुलिस कंहिंजी दोस्त आहे असां तुंहिंजा थींदासीं। गोली वणी न चालो कढी छॾंदासीं तुंहिंजो। अचे तो जलाल खान फिपड़ कढी छॾींदो मां।
पशु तू मिले ये कम तुझा बस कर हाथी को आने दूं मत कर उतर छोड़ेरा चलू भूस गला दवा के लेकी वार के होती न तो मुड़स जो मट्टा तोखे खबर आ न जलाल खान जो वेर कार्यरत पेरा कार्यरत साथियों वठियो जो ठिकाने ते सूबेदार बस मेरे बेस तो न कर चगोती बस कर मानो बस कर बशीर के तड़पन था आने देव इन्हनि खे उथ त अहिड़ी मार ॾियूं त यादि कनि इन्हनि जी मस्ती मरी वञे उथो जलाल खान सूबेदार ओतिरो ज़ुल्म कर जेको बर्दाश्त भी करे सके सूबेदार ओतिरो कर तुबाको को पछताणो न पोई बस कर बती दो कुते कोने में जाए बस कर जमा तो बात ना बस कर अब तक पे तो जलाल का ने कुत्ते हरी मौत तुम्हारी तो मार गणो कुत्ते हरी मौत तुम्हारी तो मार बस जलाल खान एक गलत कितनी साबर तो मार बस मता या बोलो जेव बस कर ना गला गणो बस कर तोखे ख़बर हुई न त जलाल जो वेर कार्यरत पेरा कार्यरत जलाल खान एतिरो ज़ुल्म कर जेको सुभाणे बर्दाश्त भी करे सके चुप नथो करे मौसम न्याणी भी असां अगवा कराई मुझे मां साथ के हथ न लाए केज भी असां के तो कराई तोखे ख़बर आ न दिलबर त जलाल जो वेर कार्यरत पेरा कार्यरत तो इन में थी या ज़ुल्म इंतहा बंद कर जे असां बची आसे ना त तू घणो वध जिंदा न रही सकदे बशीरा सूबेदार निकलिया खालिद वन सोनी खणी मुंहिंजे कदमनि में रखो हाज़िर बाबा हाणे खणी था अचूं सूबेदार अॼु वॾो मज़ो थींदो हिते वाह वाह चारे केर आयो मुझे पेड़ के हाथ न ले कुत्ता के जा वडेरा मां चवाई थी मुझे मारन मो हथ कढ ऐं मुझे बा के भी छड़ न तो खुदा जो एड़ो कहर किरदई न बच्चो न रहंदे मरी दे मरी हाणे जलाल खान खे तुंहिंजा पिट मारींदा बंदूक ऐं गोलियूं बमन न मारियो तोरा पिट मारींदा तोखे त ख़बर आ छोरी जलाल खान जो वेर कार्यरत पेरा कार्यरत मां चवाई थी छडे रे न तो मुझो हैदर आए न तुझो यो चेहरा भी नजर न ईंदो तोखे छॾींदुमि तूं हाणे सूबेदार खे ऐं मूंखे डांस करे हिते झुमर हणी ॾेखार पोइ छॾींदोमांइ न त तुंहिंजो भाउ ऐं तुंहिंजो मसात मोल ॾिसदे मोल वडेरा मुझे पेड़ में हथ कचड़े हथ कोले ॾेखार तो घणे सौ विया तो पोइ तोखे मां ॿुधायां थो हथ कोले ॾेखार वडरा चलू तू असां के बधी असां जे सिंध जे न्याणीअ ते ज़ुल्म नथो करे सघे
अञा असांजो हिकु बबर शेर ॿार थी जे न उहो अची वियो त तूं ॻोल्हियो न लभंदे छा तो वटि सिंध जे न्याणियुनि जो एतिरो इज़त आहे होरे ता छोकरी बस ओ तो गानो कर न मुंहिंजी भेण जो सिसे कटे छॾींदो मां ज़िंदगी में मरी खपी जाए इन कुत्ते जो चवण न वठ जाए ना मुझे भाग के न मार जा मैं कया थी गानो कया थी न मुंहिंजी भेण न मां काथे न कुत्ते जो कया थी मैं गानो न सुहिणी न सिंध जूं न्याणियूं हिन ज़ालिम मर्दनि जे अॻियां नचदियूं न आहिनि डांस न कंदियूं आहिनि अञा असां ज़िंदा आहियूं ओ चाचा इधर चाचा 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 सोनी के चाचा दिलबर के अनवर के जलाल वारा खणी आ छा हां जलाल वारा हां जलाल खान अज तू मुझे था बिल्कुल न बचंदे बिल्कुल न बचंदे
हाँ चलो माला तैयार थी वञ। कुत्ते की मौत पाई। जलाला 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 उतर जलाला उतर जलाला तूने तो मरी तकी तूने तो मरी तकी तो मरी तकी तो मरी तकी जलाना ना मुझे भाव के कुछ नहीं दो माँ दुनिया तबाह करे चली दो दुनिया तबाह करे चली दो दुनिया अल्लाह जलाल तूने तो मरी तके जलाल तूने तो मरी तके तो मरी तके अदा मुझा अदा 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 क्यों को लता क्यों को लता क्यों हैदर तो मुझे हीरो मारियो हीरो मां तुझो कालताल मारी दो कालताल अल्लाह लाल तक केतरा तो खून कया केतरा मानू अगवा कया थी जेके अगवा कया थी ना उहे तो के चाहता हुदा के जो पी अगवा के तुझा बच्चा रोईदा हुदा पुत्र अगवा के तुझा पी मार रोईदा हुदा तो के कदे रहम आयो ना आयो न ही कलेक्शन तो मानू जे बता इस्तेमाल कई है तो कोई छोकरी जे तो के साफ किया है बुधाए धाड़े ले रहो हर कम मुझे इशारे ते के हर कम देर कदम हेडा लख रुपया वरदुआ लख छड़ो चोदा भोतार हुकुम कर केड़ो खानो आ मानू के काने टन करियो एहसास ईंदो थी तेने रोण वाला पोइते को हुंदो के जा भाई हुंदा के जो पी हुंदो के जो मुर्द हुंदो के जी मां हुंदी के जी भेड़ हुंदी उते त एहसास को लॻियो थई छो जो नोट मिलंदा ई नोट समझ में आई ॻाल्हि नंढी छोकिरीअ जे लाइ एहसास थियो आहे मूंखे रहम थो अचे मूंखे ऐं धाड़ेलनि खे कॾहिं को एहसास थियो आहे जवाब ॾे ख़ासि कर तो जहिड़े धाड़े लॻे एहसास थियो आहे दुनिया में जॾहिं ज़ुल्म कंदा हो जॾहिं गोलियूं हलाईंदा हो त उनखे एहसास न ईंदो आहे जे लाश दरियाहनि में लोए छॾंदा हो त एहसास न ईंदो आहे लाश वाड़ियुनि में पूरे छॾंदा हो त एहसास न ईंदो आहे मुंडियूं कपींदा हो एहसास न ईंदो आहे हाणे वरी एहसास जी तो ॻाल्हि करे त नंढड़ीअ जे मथां मूंखे एहसास थो अचे तव्हांखे पैसा नोट खपे नोट समझ में आई ॻाल्हि छोकिरीअ जो ज़िक्र थो कर त मूंखे रहम थो अचे रहम दिमाग़ ख़राब थो करे मुंहिंजो आसा या मां धाड़ेल आहियां पर धाड़ेल कोई पंहिंजे मां जे पेट में पैदा न आहे थींदो धाड़ेल खे मजबूर कंदा आहिनि किलो जी रिश्ता पंहिंजा ऐं हितां जो कानून हा मां खून कया हा मां माण्हू लोड़िया आहिनि मां माण्हू मारिया आहिनि तव्हांजे चवण ते इहे बि मां धाड़ेल आहियां पर साईं इहे जेका नंढड़ी आहे हुनखे मूंखे एहसास थो अचे साईं हीअ कंहिं सिंध जी न्याणी आहे असांजी न्याणी आहे मूंखे एहसास थियो आहे साईं हिन जो जे महिरबानी करे मां चवां थो त हिनखे आज़ादु करायो बस अॻिते कुझु न चइजाए तोखे ख़बर आहे न त मुंहिंजे भाउ खे बेदर्दी सां मारियो वियो
जॾहिं कंहिंजो भाउ मरंदो आहे न त उन खां पुछो जॾहिं असांजे भाइरनि जे मथां कंहिंखे रहम कोन्हे असां रहम कंहिंजे मथां कोन खाईंदासीं वेशी थी विया वेशी साईं मां जॾहिं घर वेंदो आहे त मुंहिंजी नंढड़ी बेटीअ ॾिसंदी आहे हिन नंढड़ीअ जा त मूंखे चवंदी आहे त हिन नंढड़ीअ जे जंहिं अगवा कयो आहे हुनखे कुते जी मौत मार इन करे साईं मूंखे अहसासु पैदा थियो आहे मां वाकई धाड़ियल आहियां तव्हांजी चवण ते पर हा मां धाड़ियल बि हिकु इंसानु हूंदो आहे साईं इंसानु उनखे धाड़ियल खे बि दिलि हूंदी आहे सीने में उहो बि इंसानु ई हूंदो आहे उनखे बि अहसासु अची थो सघे शेर अली तोखे धाड़ियल बनाइण वारो केरु आहे कानून तुंहिंजो चवण आहे त मूंखे कानून धाड़ियल बनायो आहे त पोइ ग़रीब मज़लूमनि छा ॾोह कयो न उन्हनि छा ॾोह कयो आहे छा तोखे धाड़ियल पूरी दुनिया बनायो आहे कुझु धाड़ियल थींदा आहिनि शौक़ खां के दौलत करे थींदा आहिनि के दुश्मन जे करे के क़ौमी जहिड़नि जे करे पर पोइ अॻिते हली धाड़ियलनि खे अहसासु ख़तमु हूंदो आहे छड़ोलनि खे दौलत खपे दौलत उन्हनि जो प्यारु दौलत सां आहे एहसासु न हूंदो आहे धाड़ियल जे सिर में ख़ासि करे तो जहिड़े धाड़ियल खे एहसासु न आहे एहसासु हुजे हा न त उन टाइम मुंहिंजे चवण ते चई आहे मोतार मां इहा छोकर न खणंदुसि जवाबु ॾियां हिकु ई लफ़्ज़ पुछी त घणा पैसा मोतार मिलंदा न खोले ॿुधी छॾ धाड़ियल आहे धाड़ियल रह सम्झ में ॻाल्हि आई जॾहिं हर मदद तुंहिंजी करे था सघो न तोखे मां ख़तम बि कराए सघां थो यादि कजाए हा ख़तम बि कराए सघां थो छो त गैरतमंद दुश्मन खे मां सीने सां लाहींदो आहियां बेग़ैरत दुश्मन खे मां कुते जी मौत मारींदो आहियां कुते जी चङो तोखे गैरत त पैदा थी काश इहे सभु धाड़ियल खे एहसासु अचे हिन मुल्क में को धाड़ियल ई कोन्हे चलो तव्हां हाणे मां ॼाणां मुंहिंजो कमु ॼाणां अवतार बाबर असां सिंधी आहियूं सिंधी गैरती आहियूं हीअ छोकिरी तुंहिंजे हवाले कई आहे असां सिंधी सिंध जे लाइ जा पंहिंजे नंगनि जे लाइ जान ॾियण बि ॼाणियूं था कंहिंजी जान वठण बि ॼाणियूं था असांजे सलाम वालेकुम सरदार शेर अली खान मूंखे तोसां गॾु न आहे हलणो मूंखे बुख न आहे मरणो मां जीअंदमि बि वॾेरे सां गॾु मरदमि बि वॾेरे सां गॾु तूं वञी थो सघे उर्स माण्हू दुश्मन खे सीने सां लाहींदा आहियो बेग़ैरत खे कुते जी मौत मारींदा आहियो कुते गोली ध्यान ना करनी तोखे हिननि हथनि सां मारणो आहे हथनि सां बाबर तोखे कुते जी मौत मारणो आहे अॼु कुते जी मौत बाबर तोसां अॼु सॼा हिसाब किताब वठणा आहिनि
मुंहिंजी भेण तानिया, हीअ आहे मुंहिंजी भेण तानिया। वाह कुदरत वारा वाह, मारण वारे खां बचण वारो ॾाढो हूंदो आहे। ॾिस अखियूं खोले ॾिस, जंहिं न्याणीअ खे तूं अगवा करायो आहे उहा न्याणीअ जो हथ ॿधी तुंहिंजी ज़िंदगी बचाइण लाइ आई आहे। न्याणी त सतनि क़ुराननि जे बराबरि हूंदी आहे। ज़ालिम, तुंहिंजे ज़िंदगी बचाइण ख़ातिर उहा ई न्याणी तुंहिंजे झोलीअ में वेठी आहे। अॼु असांजा हथियार तुंहिंजे मां लाइ कमु ई कोन था कनि। हिन न्याणीअ खे ॾिसी असांखे तुंहिंजी ज़िंदगीअ ते रहम थो अचे, रहम। हथियार फिटी कयो, हथियार फिटी कयो। मां चवां थो हथियार फिटी कयो, न त मुंहिंजी गोली हिन जे दिमाग़ खां क्रॉस करे वेंदी। हथियार फिटी कयो। हथियार असां उन टाइम फिटी कयासीं जॾहिं नंढड़ी तुंहिंजे झोल में हुई। ऐं ईअं न कजांइ बाबर, ईअं न कजांइ, इहा गोली असांखे हण, नंढड़ी खे छॾे ॾे। बाबर, सिधी गोली सीने में हणो असांखे। जे न्याणीअ खे गोली हए न त असां तोखे टुकड़ा टुकड़ा करे छॾींदासीं। बाबर, केतिरा मारे केतिरा मारींदे, मुंहिंजी भेण खां पिस्तौल हटाए, न त कुत्ते जी मौत मरदे, कुत्ते जी मौत।